अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवा है इशारियो आया संजा सैयद हल्ला से हेडलाइंस करो। आलमी बैंक पाकिस्तान के कर्ज में वरतल गरीब मुल्कनि जी फ़हरिस्त में शामिल करे वरितो। 50,000 खां घटि आमदनी ते टैक्स लागू करण जो मशवरो। पर्सनल इनकम टैक्स जो स्ट्रक्चर आसान बणाइण जी सिफारिश। आलमी बैंक जे इख्तियारनि जो चवणु आहे त पाकिस्तान जो 2027 ताईं कर्ज GDP जी 89.3% ताईं वधी सघे थो। दुकानदारनि खे टैक्स नेट में आंदो वञे। टैक्स फ्री आमदनी जी हद घटाई वञे। 5 लाख रुपया माहवार आमदनी वारनि ते 35% टैक्स लागू कयो वञे। ज़रई शोबे में 12.5 एकड़ ज़मीन जे मालिकनि ते टैक्स लागू करण जी तजवीज़। अकाउंट में मौजूद केतिरी रक़म महफ़ूज़ आहे। स्टेट बैंक ख़बरदार करे छॾियो। डेप्टी गवर्नर सलीमुल्लाह सेनेट जे नाणे बाबर स्टैंडिंग कमेटी खे ॿुधायो आहे त जेकॾहिं कंहिं बैंक जो ॾिवालो थी वञे त सभिनी खातेदारनि जी जमा रक़म खे तहफ़ुज़ हासिल नाहे। बैंकुनि में रुॻो 5 लाख रुपयनि ताईं जी रक़म खे क़ानूनी तहफ़ुज़ हासिल आहे। जेल में कोई सियासी तौर पर तो इमरान खान नहीं गया है। इमरान खान अपने अमालों की वजह से जेल में गया। कोई सियासी मुकदमा नहीं है उस पर। हमने तो इमरान खान को नहीं कहा था कि आप जो है वो कीमती तहाइफ जो है पे वो घड़ी आप एक अहम मुल्क से आपको गिफ्ट मिली थी, आप उसको बेच दें। हमने तो नहीं कहा था कि आप फॉरेन फंडिंग भारत से और इसराइल से करें। हमने तो इमरान खान को नहीं कहा था कि आप गैर मुल्की एजेंडा पे चल के अपने मुल्क के इदारों के खिलाफ साजिशें करें। आप गैर मुल्की एजेंडों पे चल के झूठे साइफर लोगों को बनाएं, बैरूनी ममालिक के साथ आप ताल्लुकात ख़राब करें अपने इक़्तिदार के हवस में। हमने तो इमरान खान को नहीं कहा था कि आप 9 मई को जैसा घिनौना वाक़या जो कि पाकिस्तान की कभी हिस्ट्री में नहीं हुआ था कि आप अपने इदारों पे, अपने उन शहीदों की यादगारों पर, अपने कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना के जिन्ना हाउस पर आप हमला करें। हमने तो नहीं कहा था इमरान खान को कि आप इसी पेशावर में एम्बुलेंसेस को आग लगाएं। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। अवाम वटि समूरनि मसइलनि मां निकिरण लाइ पीपल्स पार्टी खे सवाइ ॿी चॉइस नाहे। PP जी सियासत हमेशह हाकारी रही आहे। मुल्की मईशत तॾहिं ठीक थींदी जॾहिं आसिफ अली ज़रदारी जे विज़न ते कमु थींदो। आसिफ अली ज़रदारी वाहिद लीडर जेको सियासतदाननि खे हिक मेज़ ते विहारे सघे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जा ॿियनि मुल्कनि सां रागापा बहाल कया। PP जे सीनियर अॻवान शर्जील इनाम मेमण जी पिशावर में प्रेस कॉन्फ्रेंस ऐं तक़रीब खे ख़िताब। हुन चवण आहे त सियासी मुखालफ़नि खे सियासी अंदाज़ में ई जवाब ॾियणु घुरिजे। नज़रिए सां इख़्तिलाफ़ कंदड़नि खे गारियूं ॾियणु कल्चर नाहे। PTI सोशल मीडिया ते नौजवाननि जे ज़हननि खे ख़राब कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क मां गार गंद जी सियासत जो ख़ात्मो आंदो। नवाज शरीफ इंतकाम वठण लाइ वापसि न अची रहियो आहे। जिन किरदारनि नवाज शरीफ सां ज्यादती कई उन्हनि जे सभिनी खे ख़बर आहे अल्लाह ताला खे मंज़ूर थियो त नवाज शरीफ 21 अक्टूबर ते वापसि अची वेंदो। तरक़ी जो रुकियल सफ़र ॿीहर शुरू कंदासीं। पंहिंजी पार्टी कायद जो तारीख़ी इस्तक़बाल कंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ जो लाहौर में कारकुननि खे ख़िताब। संदसि चवणु आहे त नवाज शरीफ जे दौर में महांगाई नाले का शइ न हुई। 2018 में तारीख़ी धांधली ऐं इलेक्शन थी आवाम खे तरक्की ऐं ख़ुशहाली खां महरूम रखियो वियो। नवाज शरीफ खे इक़्तिदार तां न हटायो वियो हो पर अवामी तरक्की खे रोकियो वियो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI चेयरमैन ख़िलाफ़ साइफर केस में ज़मानत वारी दरख़्वास्त ते इन कैमरा कार्रवाई वारी दरख़्वास्त उकलाए छॾी। साइफर केस में ज़मानत वारी दरख़्वास्त जी ॿुधणी 9 अक्टूबर ते ओपन कोर्ट में थींदी। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त वकील जंहिं ॼाण या दस्तावेज़नि जे हसास हुजण जी निशानदी कंदा आहिनि उन्हनि ते दलील इन कैमरा ॿुधा वेंदा। ॾिसो, मां इहो चवंदुमि त इलेक्शन थियणु खपनि। मां सही तरीक़े सां नथो चई सघां त वक़्त ते थींदियूं या न थींदियूं, त मां त चवंदुमि त शायदि जनवरी में छो डिसंबर में बि थियनि, पर जेतर डेट नथी अचे उन लाइ को बि नथो चई सघे त इलेक्शन केॾी महिल थींदियूं। असां केयरटेकर आहियूं, असां चेयर टेकर न आहियूं। कराची जो जेको पाणी अचे थो हिकिड़े 7 ऑफिशियली लीगल हाइड्रेंट आहिनि
ऐं हिकिड़ो ऑफिशियली NLC खे ॾिनल आहे। 350 हाइड्रेंट हिन महिल कमु पिया कनि। रेंजर्स जे सपोर्ट सां मां हिन महिल ताईं 100 खां वधीक हाइड्रेंट जेके आहिनि से तोड़ाए चुको आहियां, बंदि करे चुको आहियां। मां हर शइ जेका आहे, न पेट्रोल, न गाॾी, न का बि मराद, सो मच सो जेको मां ऑफिशियली डिपार्टमेंट में उते माण्हू ईंदा आहिनि, चांहि या ॿी सर्विस आहे, पाणी आहे, उहो बि मां पंहिंजे एक्सपेंसिस ते कयां थो। चूंडू करण इलेक्शन कमीशन की जिम्मेवारी है। PP जे मौक़िफ़ की हिमायत करियां थो। चूंडू वक्त सिर थियण घुर्जनि। निगरान हुकूमत इलेक्शन कमीशन सां सरकार कंदी। असां चेयर टेकर्स न पर केयर टेकर्स आहियूं। पीपल्स पार्टी के दौर में सिंध अंदर बेहतर कम थिया आहिनि। सिस्टम नाले नासूर अञा भी मौजूद है। जल्द कंट्रोल कयो वेंदो। हलक खणण खां पोइ सरकारी गाॾियुनि समेत का बि मराद नाहे वरिती। मकानी इदारनि वारे निगरान सूबाई वज़ीर मुबीन जुमाणी जी आवाज़ TV सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल। संदसि चवण आहे त कराची में 350 खां वधीक गैर कानूनी हाइड्रेंट्स आहिनि। 100 खां वधीक गैर कानूनी हाइड्रेंट्स बंदि कराया आहिनि। मुख़्तसिर अरसो मिलियो आहे। आवाम जी भलाई लाइ कोशिशूं करियूं पिया। जिना हाउस भंजरा वारो केस असद उमर, अलीमा खान ऐं उज़मा जी ज़मानत में बाद लाहौर की दहशतगर्दी टोड़ अदालत में जिना हाउस भंजरा केस की ॿुधणी। अदालत अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, अलीमा खान ऐं उज़मा खान जी ज़मानत में 16 अक्टूबर ताईं वाक़ करे छॾी। पुलिस अदालत खां असद उमर, अलीमा खान ऐं उज़मा खान की गिरफ़्तारी की इजाज़त घुरी हुई। सिंध पुलिस के स्पेशल सिक्योरिटी यूनिट जो पाकिस्तान इंटर सर्विसेज बॉडी बिल्डिंग मुकाबला कराइण जो ऐलान। मुकाबला 15 नवंबर का SSU हेडक्वार्टर्स कराची में मुनक़द कया वेंदा। DIG डॉक्टर मकसूद अहमद मेमण जो चवण आहे त सॼे मुल्क में कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार ऐं आम शहरी मुकाबलन में हिस्सो वठी सघंदा। मुकाबलन जो मक़सद फिटनेस ऐं सिहत के हथी ॾियण तोड़े अहलकारनि तोड़े आम शहरियुनि विच में लाॻापन खे मज़बूत बणाइण आहे। हैस्को के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर 9 SDOs जो इस्तीफ़ाऊं क़बूल करे वरितियूं। हैस्को तर्जुमान मूजिब नवी SOD पंहिंजे इस्तीफ़ाउनि में घरेलू सबब ॼाणायो आहे। ॼाणायल SDOs सेप्टेंबर में लिखत में पंहिंजूं इस्तीफ़ाऊं जमा करायूं हुयूं। स्ट्रेट ड्रामन जो नामियारो अदाकार बाडर वासी मुनवर नूनारी कुछ अरसो बीमार रहण खां पोइ लाड़काणे अस्पताल में लाडाणो करे वियो। मुनवर नूनारी फिफड़नि जी बीमारी सबब लाड़काणे जी अस्पताल में दाख़िल हो। मुनवर नूनारी स्ट्रेट ड्रामन, टेलीफिल्मुनि समेत आवाज़ TV जे ड्रामे ज़मीन आसमान में पिणु कमु कयो। नबीसर रोड भरसात 3 ॿारहा पाणी के तालाब में बुॾी फौत थी विया। सनान, मक़सूद ऐं महक ख़ासकेली पाणी के तालाब में बुॾी हयाती विञाए वेठा। फौती ॿारनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। हैदराबाद के गुलिस्तान सरमस्त वारे इलाइक़े में नौजवान जो वण में टंगियल लाश हथ अचण वारो मामलो। नौजवान अली असगर माछी के कत्ल में संदसि ज़ाल ऐं भाउ मुलविस निकिता। बई जवाबदार गिरफ्तार। SSP अमजद शेख मौजूद पुलिस पारां शुरुआती जांच में वाक़ियो आघात न पर कत्ल ज़ाहिर थियो आहे। एयरपोर्ट पुलिस शाहिदियुनि ऐं जांच बाद मक़तूल के भाउ अली अकबर के गिरफ्तार कियो। मक़तूल के भाउ जवाबदार अली अकबर जांच दौरान एतराफ़ कियो त हुन मक़तूल की ज़ाल ऐं ॿियनि सां गॾिजी नशे वारी दवा ॾेई भाउ के बेहोश करे कत्ल कयो आहे। मामले की वधीक जांच जारी आहे। पुलिस ॿिन्ही जवाबदारनि खे अदालत में पेश कयो। अदालत नौजवान के कत्ल केस में गिरफ्तार संदसि ज़ाल अरबाबी ऐं भाउ अली अकबर के 3 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। रेफड़ी भरसां हथियारबंदनि हथां बेदर्दी सां क़तल कयल। साफ़ी जे चाचे जो क़तल केस 4 जवाबदारनि मथां दाख़िल।
एक जवाबदार गिरफ्तार। पुलिस मुख्य जवाबदार समेत 3 जवाबदारनि खे गिरफ्तार करण में नाकाम। रिपड़ी वेझो कचे ते ॻोठ मोहम्मद हसन ख्वाजा में 3 ॾींहं अॻु हथियारबंदनि गोलियूं हणी सहाफ़ी बदरुद्दीन ख्वाजा जे चाचे अब्दुल वाहिद ख्वाजा खे क़तल ऐं नौजवान अब्दुल वहीद ख्वाजा खे ज़ख़्मी करे छॾियो हो, जंहिंजो केम्स अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। मटियारी वेझो अणॼातल गाॾी जी टक्कर में पीरसन जे फोत थियण वारे मामले नओं रुख इख्तियार करे वरितो। वारिसनि मूजिबि पोते नूर मोहम्मद खोसे जी जंग में गोली लॻल आहे। खेनि सचियो आहे त क़तल कयो वियो आहे। नूर मोहम्मद जे कुझु माण्हुनि सां दुश्मनी बि हुई। थाणे ते एनसी कटराई आहे। शिकारपुर पुलिस पारां 3 मुलज़िमनि खे मुक़ाबलेबाज़ बाज़ियाब कराइण जी दावा। बाज़ियाब थियलनि में हैदराबाद वासी गुलाब मंगरियो, ॼापशरो वासी माजिद सोलंगी ऐं अली अकबर सोलंगी शामिल। पुलिस मूजिबि 3 ॼणा बौरची आहिनि, जिन खे ॾोहारियुनि भत पचाइण जे बहाने शिकारपुर घुराए अगवा कयो हो। टेक्निकल बुनियादनि ते ॼाण मिली त मुलज़िमनि खे हिक हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल कयो पियो वियो। धगबंद लॻ ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थियो। बाद में 3 मुलज़िमनि खे बाज़ियाब करायो। ऐं सखरन वेझो ॻोठ पीरे स्टाफ वटि तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर। नौजवान फोती जी सुञाणप जावेद ख़ासकरी नाले सां थी। भिड़शा वेझो हंडू स्टाफ ते ट्रॉलर जी मोटरसाइकिल खे टक्कर। पीरसन फोत हादसे में 52 वरियनि जो मोहम्मद पनियल मीरबहर हयाती विञाए वेठो।